नाज़रीन, सिंध समेत समूरी दुनिया में अॼु मलाह जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। उन हवाले सां धरती टीवी कराची जे रिपोर्टर इमदाद सुमरा मलाह अॻुवाण सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, अॼु जेको आहे मुहाणनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, जिन ते अॼु कराची प्रेस क्लब ॿाहिरां जेको आहे मुहाणनि पारां हिकु रैली कढी वई आहे। हिन रैली में जेको आहे वॾे तइदाद में मुहाणा पिणु मौजूदु आहिनि। अचो त अॻुवाणनि खां पुछूं था त अॼोके मुहाणनि जे आलमी ॾिहाड़े ते उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। साईं, अॼु बिल्कुलु जेको आहे सो मुहाणनि जो आलमी ॾींहुं आहे। हिनखे असीं माहीगीरनि जो आलमी ॾिहाड़ो चवंदा आहियूं। हिन जेके सेलिब्रेट करण जो मक़सदु ई आहे त हिकिड़ो त असीं पंहिंजे सक़ाफ़त खे माहीगीरी कल्चर खे जेको आहे सो प्रोमोट करियूं ऐं गॾु गॾु जेका असांजा जेका इशूज़ आहिनि उनखे बि हाईलाइट करियूं। छो त हे ओशन ग्रेबिंग ऐं ब्लू इकोनॉमी जे जेके मनसूबे खे जेको इम्प्लीमेंटेशन करणु वञनि पिया, त असीं सम्झूं था त हे जेका मनसूबा आहिनि सो असांजे माहीगीर दुश्मन मनसूबा आहिनि। त असीं अॼु हिन प्लेटफॉर्म तां हुननि जी सख़्तु ख़िलाफ़ वर्ज़ी करियूं था। छो तव्हांखे ख़बर हुजणी खपे त ऑलरेडी जेको आहे सो जेको ड्रेनेज जा सिस्टम, सॉलिड वेस्ट जा सिस्टम विदाउट ट्रीट करे पाणी जो गटर जो जेको पाणी आहे सो समंदर में फ्लो पिया कनि। मिलियंस ऑफ गार्बेज जेको आहे सो डंप पिया कनि। असांजो जेको मेन मक़सदु आहे इन ॾींहं खे सेलिब्रेट करण जो, उहो न सिर्फ़ु सेलिब्रेशन बल्कि माहीगीरनि सां रिलेटेड जेतिरा बि इशूज़ आहिनि उन्हनि खे हाईलाइट करणु ऐं उन्हनि जे आवाज़ खे रियासत ताईं पहुचाइणु, ताकी उन्हनि जे लाइ को लाइ अमल को अहिड़ी पॉलिसी जोड़ी वञे ताकी हू जेको पंहिंजी जेकी ज़िंदगी आहे उहो ख़ुशहाल तरीक़े सां गुज़ारे सघनि। मूंखे सभ खां पहिरीं इहो फ़ख़्रु आहे जो आउं सिंधी आहियां ऐं असांजो जेको आहे सिंध सां तइल्लुक़ु आहे ऐं आउं सिंधी माहीगीर आहियां। ऐं उनखां पोइ साईं मोहम्मद अली शाह खे सलाम पेश थो करियां जंहिं फिशर फोक जो बुनियादु हुजे। अॼु असांजी माहीगीरनि जी ईद आहे जेका पूरी दुनिया में मल्हाई पई वञे, पर सिंध जो माहीगीर ख़ासि तौर ते आहे उनजो इस्तेसाल थो थिए। जेके डिज़ास्टर अचनि था, साइक्लोन अचनि था या जेके डैम ऐं बैराज ठहिया उनजे करे सिंध जो पाणी क़ैद कयो वियो। डिज़ास्टरनि ऐं जेको साइक्लोन अचनि था उनजे करे 12 ई महीना सिंध जो माहीगीर जेको आहे उहो दरबदरी बुख ऐं बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे थो। तव्हां दुनिया जे मुल्कनि में माहीगीर ॾिसो, उन्हनि जी हालति ॾिसो, उन्हनि जी ख़ुशहाली ॾिसो ऐं असांजो सिंध जो माहीगीर ऐं सिंध जे माहीगीर जी हालति ॾिसो। त असां चाहियूं था त सिंध हुकूमत जीअं लेबर पॉलिसी ठाही आहे, जीअं फार्मर हारियुनि जे लाइ पॉलिसी ठाही आहे, अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी माहीगीरनि लाइ बि पॉलिसी ठाहे जेका माहीगीरनि खे पंहिंजा हुकूक ॾिना वञनि ऐं माहीगीर कार्ड जारी कयो वञे। कैमरा टीम सां गॾु इमदाद सुमरा, धरती टीवी न्यूज़, कराची।